जी तो दोस्तन के अर्ज़ात है मां पंहिंजे यूट्यूब चैनल ते हाणे व्लॉग जो वीडियो वग़ैरह रखंदुमि। सो दोस्तन के गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे लाइक कनि, सपोर्ट कनि ऐं शेयर कनि। ऐं मुंहिंजो जेको ई वॉइस आहे हींअर हिन वीडियो ते मथां रिकॉर्डिंग कयल आहे। सो रिकॉर्डिंग दौरान मोबाइल जो आवाज़ु सही न आयो। दोस्तनि खे आगाह कंदो हलां त ही मुंहिंजे ॻोठ जी मशहूरु शइ खजी आहे। सो खजनि जो बाग तयारु थियो आहे। मूं पहिरियों व्लॉग हिन खजनि जो खजनि मां कटी वेंदी आहे। उन खां पोइ मज़दूर हिन खे खणी ट्रालीअ में लोड कंदा आहिनि। ट्रालीअ मां लोड करण खां पोइ ही हिन जी बैठक आहे हिन ते रखी वेंदी आहे। उन खां पोइ हिन खे साफ़ करे धोई ऐं हिन तईअ में विधी वेंदी आहे। तईअ खां पोइ ही मज़दूर खणी वेंदा आहिनि। वधीक हिन वीडियो में ॾिसी सघो था। मूंखे ॿुधायो त खारक तयारु कीअं थी थिए, खजूर किथां किथां पटे था अचो, कीअं था कमु कयो? आवा खजूर हितो ई बाग आहे, वाढो मथे चढ़ंदो ऐं हेठों ॾींदो वेंदो रसी ते हेठि ॾींदो वेंदो। असां उहे कुलनि ते खणंदा ट्राली में हणंदा वेंदासीं। जेको रसियल हूंदो ऐं उनखे जेको आहे रखंदासीं तॾहिं ते खारक जे लाइ। बक़ाया जेको आहे रंग पवंदो, रंग काठ पहिरियों 7 किलो। उन खां बावजूदि हाइड्रो शुआरो स्पेशल पैदा थींदो जेको असां इंडिया मोकिलींदा आहियूं। उन खां बावजूदि महिनत करणी पवंदी आहे।